जेड़ा साईं हड़ एक जेड़ा, हड़ एक जेड़ा साईं हड़ एक जेड़ा। खुदन मुझी हाणे हिकड़ी ॻाल्हि ॿुध ऐं सम्झ। या ॿुधी सघां थो या सम्झी सघां थो, एटे टाइम ॿई कम ॾुखिया आहिनि। ख़ुदा जी का मार पवंदई। इहो ॿुधां या सम्झां, फ़ैसिलो तूं करे त छा करणो आहे। हाणे मश्किरी खे छॾ, कुझु सोच। इहा त ना इंसाफ़ी आहे। पहिरियां चई ॿुध, वरी चई सम्झ, हाणे चवे थी त सोच। दिल पर अचे न, ॿई कम उनखे चोजांइ, पाण ई करे ईंदो। खुदन ओ खुदा, विच में हाणे न ॻाल्हाइजनि। पहिरीं ॻाल्हि सम्झ, मां थी चवां त दिलबर खे को कारोबार खोले ॾे त जीअं झेड़नि ऐं झटनि खां बचियो पियो हुजे ऐं विंदुरियो पियो हूंदो। मैं खे ॼायो बकरी जो बच्चो। सवाल ई पैदा नाहे जो दिलबर को कारोबार करे रहंदो। जेके बैंक में 2-3 लख पियल आहिनि न, उन्हनि जो ई मोकारो करे छॾींदो। छोरो असां वारो ऐं फॾा छॾे, हू आहे वॾो लूसी। आख़िर पुट कंहिंजो आहे? ओ मुंहिंजो मतिलबु आहे त तुंहिंजी ॻाल्हि में वज़न आहे। ओ हकीमा, मतां न छोरे खे चवी त असांजा 2-3 रुपया बैंक में पिया आहिनि, ॾेई न छॾे मूंखे ज़हर। अहिड़ो मुंहिंजो भाॻ किथे? छा? मां सभु कुझु सम्झां थो। तूं ॻाल्हाइण में पंहिंजे अंदर जी ॻाल्हि करे थी वञे। पर मर्द समां बि कोन सुथरो, लोह जो जैकेट पियल आहे। जेतिरा बि फेर कयो न, गोली लॻंदी न। हा, हाणे वञी चांहि ठाहे आ, मथे में सूर विझी छॾियो थी ऐं खंडु घटि विझजासीं। 140 रुपया किलो थी वई आहे। हुकुम थो करे। कोई 20 रुपया ॾे थो या न? मूं वटि रुपियो कोन्हे, मां पाण ख़ाली आहियां, तव्हां घुर टको बि कोन्हे। ओ भला किस्तो खणी तिनी छो न थो? खोड़ कमाई दे, कुछ तू खणजा, कुछ मूंखे ॾिजां। अरे ओ चरिया पिन तूं चरियो हूंदो पिणे। यूनिस ॻाल्हाए ख़्याल सां। ख़्याल किथे आहे? हिते त रुॻो तूं ऐं मां बीठा आहियूं। मुंहिंजो मतिलबु आहे त ध्यान सां ॻाल्हाए। वरी ध्यान सां? इहो केरु आहे? पहिरियां ख़्याल, पोइ ध्यानु, इहे पाण में टोटल वञी 4 थिया। जॾहिं त तूं ऐं मां आहियूं 2 ॼणा हिते। भला मूंखे बि चरियो कोन्हे। उहो त तूं चरियो आहीं, मां भला तोखे छो चरियो कंदुमि? हाणे भला हथ कढ। अञा चरियो न आहे, मूं तोखे पकड़ियो किथे आहे? जो हथ कढाए रुगो विफले थो। ओ वाह, मुज़ारी कई, मोगेसी कई। भली करे, मां छो रोकियां? तुझी पंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। मूंखे कहिड़ी नांग खाधो जो मां तो सां जी बीठुसि? नाग खाधो अथई? जे नाग खाधो अथई त वञी ज़हर ॿाहिरि कढराए। मुंहिंजो मथो छो थो खाईं? मूंखे तूं इहो ॿुधाए, तूं चरियो हुई या सियाणो हुई? तूं छाहीं मूंखे छॾ। पर थोरो घणो चरियो, हाणे मुकमल थी वियुसि। बसि पोइ पाण ॿई ॻाल्हि साॻी आहियूं। चङो, मां हाणे हलां थो। ख़र्ची बि कोन ॾिनई, ॿियो वरी टाइम बि ज़ाया कई। अलाह साईं, किथे किथे तूं मूंखे फासाईं। ओ बाबा, केॾो बेफ़िक्र थी वेठो आहे? मुंडे इल्म सां नाहे आयो, किथे विञाइजी त न वियो? आमीन, अल्लाह करे त ईअं थिए। पर इहो निभागो चंड्रो किथे थो गुम थिए थी? बाबा ईअं न चवंदो कर, जहिड़ो आहे तहिड़ो आहे त मुंहिंजो मुड़ुसु न। जे एॾी हुन सां फिटल हुयई त पोइ मूंखे परणाई छो? न, मूं कॾहिं चयो त तुंहिंजो पीउ आहे? तुंहिंजो पीउ त मां आहियां कमीसो। मुड़ुसु आहे तुंहिंजो मुड़ुसु, ख़बर आहे इहो पुंडेल मुआटो। बाबा तोखे चवंदी आहियां न त दुकान बंदि करे त पाण सां गॾु वठी ईंदो करेसि। न, पाण ॿुधाए, इहो गॾु वठी अचण जहिड़ो आहे निभागो? हा, इनखे गॾु वठी अचण ॼण पंहिंजी बेइज़ती कराइणी आहे। न बाबा, मूंखे को लाचार कोन्हे जो मां इनखे पाण सां गॾु वठी अचां। छो? छा थो करे मुंडेल तोखे? वाह धीअ वाह, तूं सही आहे।
तोखे त ॼणो का ख़बर ई कान्हे का। बाबा ॿाहिरि मां को तोसां गॾु हूंदी आहियां छा? पोइ ॿुधाई उन जा पेर गॾु बि मूंसां हूंदो आहे ऐं गिला बि मुची कंदो आहे। समूरे ॻोठ वारनि खे घुराए घुराए वरी मुंहिंजी मुखालपत में ॻाल्हाईंदो आहे। पोइ वरी ख़बर छा चवंदो आहे, मुंहुं में सच ॻाल्हाइण जी बीमारी आहे। माण्हू शर्म सिखे, किथे किथे कूड़ बि हलंदो आहे। पाण त कूड़ कोन थो ॻाल्हाए, पर हाणे असांखो किथे लॻी थो हुजे उते खणी असांखे ख्वार थो करे पियो। इनजे जे करे मां हुन खां अॻिते पोइते घर ईंदो आहियां। बाबा लॻे थो त तूं ॻाल्हि न दिलि ते वठी छॾी आहे। अॼु अचे त मां पाणे सम्झायांसि थी। समझाए समझाए मथो अछो थी वेंदी, बाक़ी बुंडेल सम्झे न को। मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। बाबा हाणे हरू भरू पंहिंजो बीपी हाई न कर। हिते वेह त मां मानी खणी अचां। अचे इहो बंडेल, अॼु त हिनखे मां चङी तरह ॾिसंदसि। हिन चवण में वो असांखे ई खाई खपाए छॾियो अथई। हिक जहिड़ा साईं हण हिक जहिड़ा, हण हिक जहिड़ा साईं हण हिक जहिड़ा। अबा शहजादा, ओ अबा शहजादा, इमो को बोड़ो हाल छा? अलाए छा अथसि कननि में पियल। शहजादा, ओ अबा शहजादा, Oh, Auntie Hakima, wife of Uncle Kudan. I understand. अरे बा यो घट वध न ॻाल्हा। असां त कननि में वालियूं या ज़ेवर पायूं, तूं छा पातो आहे कननि में? ओ आंटी, मतलब त मासी ही जेकी आहे न हेडफोन आहे, हेडफोन। हिन में गाना ॿुधबानी, गाना कलाम मोर तो टेरा मोर तो, सम्झी आयो? हाँ, मूं वरी सम्झो त कननि जे सूर खां कपा विधी अथई। नो नो आंटी, तोखे ख़बर न है त ही कपा न है। आई लाइक इंग्लिश। इंग्लिश माना अंग्रेजी। अरे अब्बा, कपड़ा त फज़ीलत वारा पा, इन सोड़न कपड़न में साह नथो मुंहिंजे। ओ आंटी, ही फैशन आहे अंग्रेजन जो। मां भी आहियां प्रिंस। प्रिंस माना शहजादो। प्रिंस वरी किथे आ? उहो त नज़र नथो अचे। ओ मासी, यो प्रिंस नालो मूंसां टच आ, मूंसां गॾु आ। ऐं यो सॼो नालो मूं हिकिड़े जो आहे, प्रिंस शहजादो। अरे अब्बा, इहा त बेहयाई आहे जो पतलून पायो वतींदो धिका खाईंदो। ओ मासी, मां मानी खाईंदो आहियां, मानी, धिका न। तुंहिंजी सेहत मां त कोन थो लॻे त तूं को मानी खाईंदो हूंदे, पर ख़ैर। मासी, ॻाल्हि त ॿुध, भला मां तोखे माण्हू कोन थो लॻां छा? माण्हू ऐं तूं? अरे अब्बा, मूंखे ख़बर नथी पए, कंहिंखां पुछणो पवंदो। मां हर भर तोखे छो चवां, तूं को कुतो बिलो थो लॻी, माण्हू नथो लॻी। ओ मासी, ओ आंटी, तू मुझी इंसल्ट थी करी, इंसल्ट। न पुट, मां तुंहिंजी बेइज्जती थी कयां, तूं भली छा बि सम्झी। मां भी इहो ई तो समझां, इंसल्ट। इंसल्ट माना बेइज्जती। ओ शिट, मासी, तो सां त बीहण बिल्कुलु अजायो आहे। आई एम गोइंग टू गोइंग, मां वञां थो। ओ प्रिंस, ओ शहजादा, भी तो तुंहिंजी इज्जत कयां। एॾो पतलून पायो, कोठ जा कुत्ता भॼंदो। जो बूथ ॾिठा हुजे, गॾा जहिड़ो बूथ लॻंदो हुजे। कृष्णी, तमीज़ सां ॻाल्हाईंदी हुज। मां तुंहिंजो थियण वारो मुड़सु हुजां। मुहां रबियो जे भलो जे मां तोसां शादी करां। अरे पापा, जॾहिं मूरी कोन मिलंदो त व्याज वरी अंगूठे जो। तोखे छा आहे? माण्हू त पेट खे लालचंदो हूंदा न त करे के पैसा ॾेई छॾियईं। हूअं वरी माण्हू तव्हांखे शाबाश था ॾियनि। हण
जेड़ा साईं हड़ एक जेड़ा हड़ एक जेड़ा साईं हड़ एक जेड़ा हड़ एक जेड़ा साईं हड़ एक जेड़ा हड़ एक जेड़ा साईं हड़ एक जेड़ा लच्छू मुंहिंजी ॻाल्हि हिकु कन खोले ॿुधंदो हुज तूं कमकार जो सोचींदो हुजी या न कमकार त खोड़ हुजनि पर पैसो न हुजे। पहिरियां कमकार कंदो हुजी त पैसो ईंदो हुजे न। बाक़ी सखड़नि हवालनि में त पैसो न ईंदो हुजे। हवाल न करा तू 1000 दे मां तोखे 5000 खटे ॾेखारां। इहो जुआ रकम तू ना छॾींदो हुजी ईअं न। इनई जुआ तो केतिरो जलील कयो हुजे पोइ बि तू न मरदो हुजी। जलील मूंखे चाचो मेवो कंदो हुजे जुआ न कंदी हुजे। इज्जत वारो हुजे त मुंहिंजे बापू जो नालो ना खणंदो हुज। छो न खणा तुंहिंजे पीउ जो नालो कहिड़ा तुंहिंजो पीउ बम ठाहींदो हुजे। हिकु लच्छू ज़बान खे लगाम ॾे। और ते अचु त ॾियां लगाम। मुंहिंजी ज़बान खे न तूं पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। पंहिंजो बूथ ॾिठो हुजे गॾिया जहिड़ो बूथ लॻंदो हुजे। कृष्णी तमीज़ सां ॻाल्हाईंदी हुज मां तुंहिंजो थियण वारो मुड़सु हुजां। मुहांड बि हुजे भलो हुजे मां तोसां शादी करां। मां शादी के फिल्म वारे सां कंदी हुजां जेको मूंखे फिल्मुनि में कमु कराईंदो हुजे। मगज न हण ये फिल्मुनि जो दिमाग़ मां भूत कढी छॾींदे हुज। मगज तुंहिंजो ख़राब हुजे मां फिल्म जरूर भरां। तू पियो जल तू पियो सड़। मां सड़ंदो तॾहिं हुजां जॾहिं तूं फिल्म भरती हुजी न असां तोखे इजाज़त बि त ॾींदा हुजूं न। तोखां इजाज़त केरु वठंदो हुजे मां त बाबू खां इजाज़त घुरंदी हुजां। मां बि ॾिसां त चाचो मेवो तोखे कीअं इजाज़त ॾींदो हुजे। तू मुझे मथा ये दावा कंदो हुजे मां तुंहिंजी रंडोटी हुजां मां तोखे ॾिसंदी हुजां। लच्छू भॼण थी कर। मुंडे तू मुझे पी जी गिला तो कंदो होते मान सां कुछ अकुल सिखो अकुल ख्याल कर कुछ। गिला गनान बिला मागो बिल्लो आया। बाकी छा मुंहिंजो मतलब बात बिल्लो तो तू ना है पर थोड़ो ख्याल कंदो कर न बाबू वॾो सॾो आ। मां कहिड़ो पंहिंजी ज़ाल हाणे ख्याल कयांसि। हूअं बि चाचो इहो 60 साल वेझो थियो आहे तॾहिं न वेठियूं ख़बरूं करे। 60 साल जे वेझो मतलब त ख़बर कोन्हे 60 साल जे पोड़नि खे गवर्नमेंट बि रिटायर कंदी आहे घर जा पैसा ॾेई त जान छॾियो त वञी पंहिंजे घर मरो असां खां पैसा वठो असांजी जान छॾियो। आई ॻाल्हि सम्झ में। बुंडेल बाबा को पोड़ो आ छा? न मां 12-15 सालनि जो। बाबा अञा भी ॿी शादी करे सघे थो। अञा भी बाबा जवान लॻो पियो आहे। तूं रुगो सड़े तो मुंहिंजे पीउ ते। भले पिणे वॾो अनिल कपूर आहे मूंखे सार थींदो। बाक़ी रही ॻाल्हि शादी जी माणे ई मरी जान चढ़ाई अहिड़ी भगल टांकी खे केरु संग ॾींदो। माण्हू चढ़िया या हुनखे न्याणी प्यारी कोन्हनि ईअं न। इहो त मां मिड़ई भोग करायमि मिड़ई तोखे चेड़ायां पई। मां जो चढ़ंदो कहिड़ो मूंसां निकाह करे ओ अकुल जा अंधा हाणे छॾी न ॻाल्हि खे। अकुल त तोखे कोन्हे माण्हू अखियुनि खां अंधो थींदो आहे अकुल खां। हाणे घणो मथो न खा दुकान ते वञण जी तयारी कर। सफ़ा गा बेवकूफ़ी माण्हू मथो न फ्रूट खाईंदो आहे फ्रूट। मरी वियसि। ओ मोहतरमा इहो कूड़ तूं त जेरी वेठी। हाणे को मां हितां वञा त मुंहिंजी जान छुटंदी तो मां। न वे कर मुक़ाबलो असां सियाणा माण्हू। हड़ एक जेड़ा साईं हड़ एक जेड़ा हड़ एक जेड़ा साईं हड़ एक जेड़ा। केड़ा हाल थी खुश त आहीं? अरे बाबा सब खैर आ तू भी तो खुश आहीं न। यूनुस तो चरे के भी भला हाल हवाल जी ख़बर आ जा। चरे हूंदो तुझो पी तेरे मां सेठ पाण में था ॻाल्हायूं तुझो विच में कहिड़ो कम। अरे बाबा तू छॾ हिन खे तू इहो ॿुधाए त जमादार साहब भी खुश आ न।
अलाए भाउ मां हुन खां पुछंदो ई न आहियां उहो ख़ुशि हुजे या न हिन में हुन सां मुंहिंजो छा। अरे ॻाल्हि त ॿुध, तूं घर में कोन रहंदो आहीं छा? न ताकी तुंहिंजे घर में रहंदो आहियां। सेठ तूं बि को वांदो आहीं सफ़ा। अरे बाबा छो मां वांदो आहियां, छो मां वांदो आहियां? कुझु अकुल सां ॻाल्हाए, अकुल सां ॻाल्हाए। सेठ अकुल हुजे हा त चरियो न सियाणो हुजे हा। माना तूं मुड़ंदे कोन, विच में ॻाल्हाइण बंदि न कंदे। सेठ में मुंहिंजो कमु हो विसारे छॾी, हाणे जॾहिं यादि अचे यूनिस तुंहिंजो वरी सेठ में कमु, अलाह पियो ख़ैर करे। अरे यूनिस ॻाल्हि त ॿुधाए, मूं में कहिड़ो कमु पियो थी? 2 मिंट माठ त कयो, मां यादि कयां। हा अची वियो। केरु कमु यादि अची वियो, ॿियो केरु? अरे पोइ ॿुधाए छो नथो निभागा त कहिड़ो कमु अथई मूं में? सेठ मूंखे पैसा खपनि ब्याज ते। तोखे पैसा खपनि ब्याज ते? केरनि जो पैसनि सां छा वञे? हा हा यूनिस बाक़ी तूं छा कंदे पैसनि खे? तव्हां पंहिंजो व्याज वठिजो, बाक़ी मथो छो था हणो? अरे बाबा जॾहिं मूरी कोन मिलंदो त व्याज वरी अंगूठे जो। तोखे छा आहे, माण्हू त सेठ खे लालच हूंदा न त चरे खे पैसा ॾेई छॾियईं। हूअं वरी माण्हू तव्हांखे शाबाशियूं था ॾियनि, ईअं न इहे पटका शाबाशनि ते ॿधा अथव, ईअं न? अरे चरिया ॻाल्हाए ख़्याल सां, हा तोसां ॻाल्हाइण पंहिंजी ॼण बेइज़ती कराइण आहे, नकु ॿोड़णो आहे। हे न थई अकुल न थी मौत, अजायो मथो खाई वियो आहे। मूं वटि ॿई आहिनि, अकुल बि मौत बि। तूं ॿुधाए तोखे छा खपे? अरे माठ कर, मूंखे कुझु न खपे। मूंखे अलाए कहिड़े नाग खाधो जो तोसां बीह रहियसि कूड़ा कंहिं जाइ जा। अरे वीरल हलो। ए सुन्याई ते सीटा सबके पाण खे घटि न भायूं, इश्क करण लाइ आता सभई तोड़े पोड़ा आयूं। घणो मगज हयो हुजे इन छोरे सां, पर छोरे खे जुआ ॼण ॾाज में मिलियल हुजे। एहे बापू इहो किसो आखिर कैसी ॾेई हलंदो हुजे? अॼु सीमा जीअरो हुजे, पिनी मगी तव्हांजो मिड़े पेट पालींदो हुजे। हाणे लूणु यानी नीमक थोरो वधीक खाईंदुसि, ॿियो हुकुम कर। ओ बेवकूफ़नि जा सरदार, जेका मां ॻाल्हि कई थी न उन ते ध्यानु ॾे। पहिरियां ॻाल्हि कर त मां ध्यानु बि ॾियां न। हा उन ॾींहुं मूं पिणे खे चयो त दिलबर खे कारोबार खोले ॾे। हड़ हिक जहिड़ा साईं, हड़ हिक जहिड़ा, हड़ हिक जहिड़ा साईं, हड़ हिक जहिड़ा। हड़ हिक जहिड़ा साईं, हड़ हिक जहिड़ा, हड़ हिक जहिड़ा साईं, हड़ हिक जहिड़ा। सदोरो सूफन वारो आयो, आयो सदोरो सूफन वारो आयो। सूफ तो माओ शौक सां खाओ, आयो सदोरो सूफन वारो आयो। सूफ तव माओ शौक सां खाओ, आयो सदोरो सूफन वारो आयो। निभागा हो मुझो मतलब आ सदोरा, वात त बंद कर, मखियूं न वात में हलियूं वञनि। जलेबी तुंहिंजा जलवा ॾिसी वात अञा वेकरो थींदो थो वञे। ओ मुंहिंजो वात कीअं बंदि थींदो? पोइ बि ख़्याल कर किथे वात खुदी न थी वञे। ऐं कबूतरनि जा शौक़ीन वात में कबूतर विझी ढक न ॾेई छॾनी। हिमल मां कबूतरनि खे त न पर कबूतरी खे त ॾिसां। ओ जलेबी अॼु मूंखे तूं कुर्ब जी कबूतरी थी लॻी। बस हाणे मस्का न हण, नाया मां तुझे कुर्ब जी कबूतरी। तूं मूंसां प्यारी नाहे कंदो, मां तुझे कुर्ब जी कबूतरी कीअं थियसि? ओ जलेबी मां तोसां वॾो प्यार कंदो आहियां। मां पुछां थी तूं मूंसां कहिड़ो प्यार कंदो आहे ऐं केतिरो प्यार कंदो आहीं? जीअं मजनू ऐं लैला जो इश्क हुयो, जीअं हीर राजा जो प्यार हुयो,
जीअं ससुई पुनू जी दिलि लॻी हुई ऐं जीअं अबे अम्मा जो नेण मटक हुयो। मां बि तोसां ईअं इश्क अटकाइण थो चाहियां। सदोरा अॼु जो इश्क अथई ॾोकड़ जो, जे अथई ॾोकड़ त इश्क ठहे पए। हीर लैला ससोई मूमल इहे पुराणा किस्सा आहिनि। अॼु जे दौर में पैसा फेक ऐं तमाशा ॾेख, इहो दौर अथई। बाक़ी पाण त सूफ़नि जी सलाह नथो करी, मां तोसां इश्क छो कयां? फिलहाल हे सूफ़नि जो खोखो हाज़िर आहे। पहिरियां 1000 पैकेज जो कढ। ही वठो 1000। ख़बर आहे न जलेबी, मां पिनी बि तुंहिंजे पैकेज जी पुराई कंदुसि। मां कुर्बान थिया मुंहिंजा गोगणूअ जहिड़ा आशिक। चङो, ॿियो सूफ़नि जो खोखो वठी खपाइजांइ। नंबर त ॾिनी वञ न। जी लिख 0344556688 ठीकु आहे? आयो सदोरो सूफ़नि वारो आयो। एह बापू, तू पिनी मंगी ईंदो हुजी ऐं लछू वेही खाईंदो हुजे छो? हुनखे सॼो ॾींहुं जुआ जो उल्को हुजे, घर जो को बि उल्को न हुजे। एह बापू, हुनखे चओ त कुझु कम कारज कंदो हुजे। एहे के पोइ मां छा करां लच्छू खे? मूं घणो मगज हयो हुजे इन छोरे सां, पर छोरे खे जुआ ॼण ॾाज में मिलियल हुजे। एह बापू, इहो किसो आखिर कैसी ॾेई हलंदो हुजे। अॼु सीमा जीअरो हुजे, पिनी मंगी तव्हांजो मिड़े पेट पालींदो हुजे। मुंहिंजे मरण खां पोइ जीअं तव्हां ॿिन्ही जी मर्ज़ी हुजे। बापू, तू मरण जी ॻाल्हि न करे, ख़ुदा तोखे ज़िंदगी ॾींदो हुजे। लच्छू त हुजे जुआरी, पर तूं बि हाणे पिनी मंगी न। रुगो तोखे बि फिल्म बणण जो शौक़ु हुजे। एह के निभागी न्याणी लाइ इहो कमु चङो न हुजे। एह बापू, चङो कमु छो न हुजे, रुगो मूंखे चांस मिलंदी हुजे, पोइ तोखे पिनण जी ज़रूरत ई न हूंदी हुजे। एहे, मां तोखे बंगला वठी ॾींदी हुजां। मूंखे बंगले जो को शौक़ु न हुजे। तूं ये ख्वाब ॾिसण छॾे ॾींदी हुजो। असांजो इहो रवाज न हूंदो हुजे। एह बापू, रवाज भले न हुजे, पर मां फिल्म ज़रूर भरां। घणो मगज न खाईंदी हुजो, वञ मानी खणी ईंदी हुजे, मूंखे बुख लॻो हुजे। एह बापू, मानी त मां ज़रूर खणी अचां। एहे, ही करछनी हिक न हिक ॾींहुं तोखे करिश्मा कपूर थी ॾेखारींदी हुजे। एह के इन फिल्मनि में त अची फाथो हुजे। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। अब छा हाल आहे? ख़ुशि आहे? खे तबियत सही अथई? चाचा सभु ख़ैर आहे, पर बुंडेल नज़र नथो अचे। अबा बुंडेल त वियो आहे घर ॾे मानी करण। छा खपई? चाचा मूंखे त कुझु बि कोन खपे, बसि मिड़े ईअं बुंडेल जो पुछम। शोभा, बुंडेल खे परणाए छा? न चाचा, असां तव्हांखे को चरिया आहियूं छा जो बुंडेल खे परणाईंदासीं? उहो तूं बेवकूफ़ आहे चाचा। अरे हेॾे, मां तोखे चरियो बेवकूफ़ थो नज़र अचां? इहो ॻाल्हाए छा थो? चाचा तव्हांखे सही त चवां थो, पंहिंजी भलोड़ न्याणी जी ज़िंदगी तबाह करे छॾियो। भला जेकॾहिं तोखे मुंहिंजी न्याणी एतिरो ख़्यालु अथई त पोइ तूं ई भला बुंडेल खे परणाए, मां पंहिंजी न्याणी आज़ादु थो कराए। चाचा वरी बि साॻी ॻाल्हि, बुंडेल खे माण्हू कुकुड़ जो बच्चो बि न ॾींदा। तव्हां वरी संग जी ॻाल्हि था कयो। हाणे हल बाबा, हल हितरा त मथो न फाणे कर। दाबो न ॾे चाचा, वञा थो, बाक़ी न्याणी सां कयो ज़ुल्म अथई। यार ॻाल्हि हमराद सही करियो। अॼु बुंडेल अचे त ॾिसांसि तो काॾे वेंदो। ॾिस पुट, तूं हाणे नंढड़ो नाहीं, हाणे जवान थी वियो आहीं। न मां, इहो त सिधो सो कूड़ा। जवान बाबो ई कोन्हे। उहो जवान न, पर तूं वॾो थी वियो आहीं। पोइ त करायो न मुंहिंजी शादी। मुंहुं थे फलो जो तुंहिंजी शादी कराई, कॾहिं मुंहुं ॾिठो ते आईने में? आईनो बि ॾिसंदो आहियां, मुंहुं बि ॾिठो अथमि, मां तमामु ख़ूबसूरत आहियां। इहा ॿी ॻाल्हि आहे त पाण ते कॾहिं बि गुरूर नाहे कयो। उहो त तूं थो चवीं न,
पर हक़ीक़त इहा आहे मुंहं में नीमक जो ज़रो कोन अथई। उहो बि तमामु जल्दी अची वेंदो मुंहं में। हाणे लूणु यानी नीमक थोरो वधीक खाईंदुसि। ॿियो हुकुम कर। ओ बेवकूफ़नि जा सरदार जेका मां ॻाल्हि कई थी न उन ते ध्यानु ॾे। पहिरियां ॻाल्हि कर त मां ध्यानु बि ॾियां न। हा, उन ॾींहुं मूं पिणे खे चयो त दिलबर खे कारोबार खोले ॾे, पर पिणे ठुप जवाबु ॾेई छॾियो, सिर्फ़ु तुंहिंजे प्रकारनि जे करे। अम्मा, बाबो आहे वॾो कंजूस, उहो कॾहिं बि मूंखे कारोबार न खोले ॾींदो। मूंखां वधीक मिठा हुनखे ॾोकड़ आहिनि। लॻे थो मिल्कत क़बर में खणी वेंदो, अलाए छा। शर्म कर, पीउ जे बारे में ईअं थो चईं? अम्मा, जेका ॻाल्हि हूंदी सा त कबी न। हाणे मां हलां थो ॿाहिरि, दोस्त मुंहिंजा इंतज़ार में। छोरो सही चई वियो, ख़ुदि मरी वेंदो पर पैसा न ख़र्च कंदो। अकड़ पकड़ बम्बे बो 80-90 पूरो 100। अकड़ पकड़ बम्बे बो 80-90 पूरो 100। हेलो हेलो मिस्टर हेड कांस्टेबल, वेयर आर यू गोइंग? ॾियो हाल, अॼुकल्ह तव्हां किथे आहियो? खैरा खैरा, मां किथे बि हुजां, तुंहिंजो मूं में कमु ॿुधाए। नो नो हेड कांस्टेबल, कमु त कोन्हे, बसि हिकिड़ी कंप्लेंट करणी हुई। कंप्लेंट, शिकायत। शिकायत? कहिड़ी शिकायत? छा जी शिकायत ॿुधाए। हेड कांस्टेबल, जेका तुंहिंजी वाइफ आहे न, आंटी शरीफ़ा। हा आहे। छा थियो शरीफ़ा खे? अरे तो हुन सां मुंहुं मारी कई आहे छा? वई छा? पक तो हुन सां मुंहुं मारी कई हूंदी। हा आहे, तूं बेकार माण्हू न गई, बेकार माण्हू तो ॾिसण में। हेड कांस्टेबल, पहिरां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ऐं पोइ ॻाल्हाए। अरे पोइ ॿुधाए न, चाबा छो थो करे? मिस्टर हेड कांस्टेबल, आंटी शरीफ़ा उन ॾींहुं मुंहिंजी ॾाढी बेइज़ती करे वई आहे। हड़ एक जेड़ा साईं, हड़ एक जेड़ा।